खैरियत सां हूंदव। अदा तव्हां सभिनी दोस्तनि खे जुमे जूं लख लख मुबारकूं हुजनि। असां बि ख़ैर सां बस जुमे जी नमाज़ पढ़ीसीं, हाणे निकितासीं, वञूं पिया पंहिंजे घर ॾे। ऐं उन सां गॾोगॾु भाउ मुंहिंजा हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश करणी हुई त भाउ मुंहिंजा तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रब खां घुरो, रब ते भरोसो हुजे, माण्हुनि मां उमेद रखणु, माण्हुनि ते भरोसो रखणु ऐं माण्हुनि खां घुरणु छॾे ॾियो। पोइ ॾिसो तव्हांजा रब कीअं थो बेड़ा पार करे। मां त साईं पंहिंजी ज़िंदगी में रब खे जीअरे ॾिठो आहे। रब मुंहिंजा ॾींहं कीअं बदिलिया, मां रब खां घुरियो, रब ते यकीन हुयो, रब खां पंधो हुअमि। ॿुधव, सजदे में वेही करे अॼु बि कंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे न, सलाह ते हाजात पढ़ी रब खे ॿई हथ हीअं रखी पंधो हुअमि रब खे त अलाह मुंहिंजी मदद कर, अलाह मूंखे हे ॾे, रब रस्ता सवला कर, रब हीअ मदद कर। त भाउ मुंहिंजा, तव्हांजो जेको बि मज़हब आहे, तव्हां जंहिं बि ख़ुदा खे मञींदा आहियो, तव्हां पंहिंजे रब खां घुरो साईं। इंसान साथ छॾे थो वञे, इंसान धोखो ॾेई थो वञे, रब कॾहिं बि धोखो नथो ॾे, रब कॾहिं बि साथ नथो छॾे। ऐं साईं रब इम्तिहान विझंदो आहे, सब्र कराईंदो आहे, आज़माईंदो आहे। असांजो कमु इहो आहे रब ते बसि भरोसो करे पंहिंजी कोशिशि कयूं ऐं रब खां घुरूं, कोशिशि कयूं ऐं रब खां घुरूं। पोइ रब देरि सवेर ॾींदो आहे त पंहिंजे बंदे खे। मूंखे बि साईं मुंहिंजी लाइफ में त सम्झो ईअं लाह चाढ़ा हीअं आया आहिनि, हीअं ॿुधव, मां करोड़े रुपया कमाया बि आहिनि, करोड़े रुपया विञाया बि आहिनि, नुक़साननि में बि वेंदा आहिनि, हलिया माण्हू धोखा ॾेई वेंदा आहिनि, पर वरी रब मूंखे ॾेई छॾींदो आहे। छो? मां रब खां घुरंदो आहियां, रब जी ख़ुशनुदी जे लाइ कमु कंदो आहियां, रब जी मख़लूक खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदो आहियां। पोइ कंहिं महिल पाण खे बि थोरो हो थी वेंदो आहे, पर जंगजू आहियां, हालात सां जंग कंदो आहियां। पोयां 15-20 ॾींहं ताईं, महीने खां वठी ईअं सम्झो पंहिंजे पाण सां जंग था कयूं पिया, पंहिंजे पाण सां अंदर ई अंदर में विढ़ूं था पिया। मज़ो नथो अचे पियो, सुस्ती लॻी पई आहे, पर तॾहिं बि लाइव अचां थो, ॻाल्हायां थो, सिर्फ़ु इहो त ॾींहं ख़तमु थी वेंदा। आई कैन डू इट, मां करे थो सघां, आई कैन डू इट, आई कैन डू इट। रब खे बि यादि कयूं था, दिली दिलि में रब खे चऊं था, मदद कर मुंहिंजा मौला, हे जेको दिलि ते बोझ आहे न, तूं ई हल्को करे थो सघे, हे जेका सुस्ती आहे न, तूं ई ख़तमु थो करे सघे। इहो हर कंहिं महिल माण्हू ते फेस ईंदो आहे, त उन फेज़ मां गुज़रंदो आहे न, इंसानु अकेलो ई गुज़रंदो आहे। त साईं तव्हां बि दोस्तनि खे गुज़ारिश ई आहे, रब खां घुरो यार, रब सां हिकिड़ी दफ़ो लॉ हणी त ॾिसो रब कीअं थो बेड़ा पार करेव। कोशिशि पंहिंजी रखो, ठीकु आहे, रब खां घुरो, माना इहो आहे त रब खे चओ मदद कर मुंहिंजा मालिक, हीअ मुंहिंजी ख़्वाहिश आहे, हिन में के पूरी करण जी मदद कर। मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़े मूंसां दग वेंदे रस्ते में कंहिं फ्रॉड कयो, फ्रॉडिया ख़बर अथव, रस्ते में खोड़ आहिनि, फ्रॉड कयईं। पोइ मुंहिंजी अखियुनि जे अॻियां अंधेरो अची वियो, पैसा कोन हुया, पैसा लुटियो फुरिजे हो। धोखो थी वेंदो आहे न इंसान यकीन में, पोइ सम्झ में न ईंदी आहे त मां सां हे थियो छा। असां सां बि ईअं थियो, रोड ते बीठा ते अंधेरो छाइजी वियो, मथे आसमान ॾे ॾिसूं पिया, हेठि मथे आसमान हेठि धरती,
ख़बर अथव पहिरियों कमु मां छा कयो? मां उन टाइम लाहौर वञा पियो, रस्ते में मूंसां इहो सीन थियो कराची में। मां डेवू बस अड्डे ते वियुमि, सिर्फ़ु टिकट जा पैसा टिकट वरितमि ऐं जंहिंमहिल माण्हू वटि पैसा न हूंदा आहिनि न त उहो रुपियो 100 दफ़ा सोचे करे पोइ ख़र्चु कंदो आहे। पोइ साईं टिकट वरितमि, उन खां पुछियुमि हिते निमाज़ पढ़ण जी जॻह किथे? चऊं या कुंड में। वज़ू करे 2 रकात सलात हाजात पढ़ियमि नफ़िल जूं, रब खां हिकु ई दुआ कयमि, रब मूंखे हिमत ॾे, ताक़त ॾे हीअ घड़ी गुज़ारण जी। रब मदद कर मुंहिंजी हे वक़्तु हे घड़ी गुज़ारण जी। यकीन कयो उन में मुंहिंजा 5-6 हज़ार लुटिजी विया, पर उन खां पोइ रब करोड़नि में ॾेई छॾियो। मां उन टाइम रब खां हिकिड़ी शइ घुरियमि, रब मूंखे हिमत ॾे, मूंखे हौसलो ॾे। हिन वक़्तु सफ़ा ख़तमु आया आहियां मां, कुझु बि न आहे मुंहिंजा मालिक मां वटि, मुंहिंजी मदद कर। यकीन कयो रब अहिड़ो हथु पकतो, पोइ ते मुड़ी करे न ॾिठोसीं, कॾहिं न ॾिठोसीं त खीसे में घणा पैसा पिया आहिनि उन ॾींहं खां पोइ। बसि साईं रब ते भरोसो रखो, यकीन रखो। थोरो हिते ट्रैफिक स्लो मां हिन जे करे, हिते साईं एक्सीडेंट थियो हुयो चौक ते, इन जे करे गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। मौसम ॾाढो प्यारो आहे अदा, गर्मी आहे ॿाहिरि ॾाढी। हे ॾिसो 100 फ़ारेनहाइट हले थो, 2:30 थियनि था पिया, 2:40 मिंट। स्कूल जूं बसियूं अची वियूं आहिनि। अमेरिका में साईं स्कूल जूं बसियूं अहिड़ियूं अथव, असां वटि बेडफोर्ड वारा ट्रक हूंदा न, हिते ॾिसो अञा ताईं उहे बसियूं हलनि थियूं। त भाउ मुंहिंजा रब ते भरोसो रखो, यकीन रखो। उहो मां हादसो थियो, मुंहिंजा 20 ॾींहंनि 21 ॾींहं मां वटि बहरेन जी टिकट हुई, मां बहरेन वयुमि हलियो। 2009 जो किस्सो आहे साईं। मां रोज़नि खां 3 ॾींहं अॻु में बहरेन वयुमि हलियो, राति ई राति कमु थी वियो, रब कयो। हो मां को फ्राडिया 5000 लुटिया, पर मूंखे यादि आहे मुंहिंजी उन टाइम अल्हम्दुलिल्लाह 2.5 लाख रुपया पघार हुई। बहरेन मां वयुमि हलियो, पहिरें दफ़े जॾहिं पघार मिली ॻोड़ा भरिजी आया यार। इहो मां लफ़्ज़नि में ॿुधाए नथो सघां, ॿुधव साईं, ॻोड़ा भरिजी आया। हाय मां सोचियो मुंहिंजा मालिक जे महीनो 40 ॾींहं अॻु में मुंहिंजी छा हालत हुई, हे अॼु तूं मूंखे छा ॾेई छॾियो। मुंहिंजी साह निकिरे पियो 5,000 जे लाइ, जॾहिं मूंखे फ्राडिया लुटिया। अॼु मुंहिंजी मुठ में तूं लखे रुपया ॾेई छॾिया थी। 2009 जी रोज़नारी ईद मां बहरेन दा, मां अॻु में ॿुधाए चुको आहियां, पंहिंजे मामे अलाह हुनखे ख़ुशि रखे, लंबी ज़िंदगी ॾे, सिहतयाबी ॾे। पहिरें दफ़े बहरेन वियुमि, हुन साईं 30,000 ॾिना, खीसे में विधा ऐं चए वठि हुजनी कमु ईंदई। हाय साईं लख थोरा हुननि जा। पोइ भाउ मुंहिंजा जॾहिं पहिरीं पघार आई, मां घर रोज़नि में 2009 जी रोज़नारी ईद ते मूंखे यादि आहे मां 1 लख रुपयो घर मोकिलियो पंहिंजे वालिद साहब ॾे। त मुंहिंजे वालिद साहब चयो हेॾा पैसा हे कीअं मोकिलिया थी यार, तो वटि उते अथी खाइण जे लाइ, पीअण जे लाइ। मां चयो हा भाउ पैसो गंजा
उनखे न ॿुधायो त 2.5 लख रुपया मिलिया। मां चयो वाह के पैसो गंजाबा चिल कर 30,000 मामे खे ॾे ऐं 70,000 ईद कयो, कपिड़ा शपड़ा वठो। जेके 2-3 साल अॻु में ईद असां सिसकी कयूं पिया। हाय हाय मां चयो 70,000 जी ईद कयो बाबा, ख़र्चु ॿियो खपेव त हुकुम कजो। साईं उतां असां कमाइण शुरू कयोसीं। रब ईअं ॾींहं बदिलियव, रब को घुरियोसीं था, रब को बस। सिर्फ़ु इहो मैसेज तव्हांखे ॾियणो साईं, माण्हुनि खां लॉ को कंहिंसां लॉ न हणो, ॿुधव कंहिं कोई तव्हांजो ॿाह ॿिली इहो न थींदो आहे। रब खां घुरो, रब खां बस। महिनत पंहिंजी कयो, रब ॾिसंदो आहे महिनत खे। महिनत कयो साईं बस। साईं इहा नंढड़ी ॻाल्हि हुई तव्हां सां करणी। पसंदि अचेव त शेयर करे छॾिजो, न त साईं स्वाइप करे वरी ॿियो को दोस्त जो चैनल वीडियो जेका शइ तव्हांखे दिलि खे वणी उहा ॾिसिजो। तव्हां ख़ुशि असां उन में ख़ुशि। अलाह पाक ख़ुशि रखेव, आबाद रखेव। दुआनि में यादि। अलाह हाफ़िज़।